दोस्तों, वरी अव्हांखे भली कार चवंदुसि इन ॿियो जेको असां सीरीज़ शुरू कई आहे एसपीसिस जी तरबियत जे हवाले खां, जे बि मुंहिंजी कोशिशि इहा आहे त जेके बि लेक्चर हुजनि उनमें वधि खां वधि सिंधी ज़बान खे इस्तेमालु कजे, त जीअं दोस्त जेके कमु पढ़नि था ग्रेजुएशन में या मास्टर्स में या PhD में, जेके बि दोस्त पढ़नि था उन सभिनी जी आउं कंहिं तरीक़े सां मदद करे सघां, त उनखे इहो सम्झाए सघां त एसपीसिस खे तव्हां कीअं इस्तेमालु करे सघो था। इन हवाले खां एसपीसी तारुफ़ जे हवाले खां पहिरीं वीडियो मां जेको आहे उहा ठाहे करे उहा अपलोड करे छॾी आहे पंहिंजे यूट्यूब चैनल ते, ऐं जेको आहे इन हवाले खां हीअ जेको ॿी वीडियो आहे इहा उन जी थियोटिकल मुंहिंजी कोशिशि आहे त जेको बि टेक्निक मां रन कयां त पहिरां उन टेक्निक जे बारे में थियोटिकली तव्हांखे मां सभु ॿुधायां त उन में कहिड़ी कहिड़ी उनजी इंपॉर्टेंस कहिड़ी आहे, उते कीअं टेक्निक लॻंदी, रन कीअं थींदी। इन हवाले खां ई जेको आहे पहिरियों जेको लेक्चर उहो तारीफ़ी लेक्चर हो स्पीसीस जे हवाले खां, जंहिंमें स्पीसीस छा आहे, एब्रीविएशन कहिड़ो आहे, कहिड़ी कहिड़ी फील्ड में इहो अप्लाई थी सघे थो, ऐं तंहिंखां पोइ इहो बि डिस्कस कयो कि तव्हां इन जी सब्सक्रिप्शन कीअं हासिलु करे सघो था, ऐं कहिड़ा जेको आहे केतिरा इन जो, ऐं छा इहो फ्री वर्जन बि अवेलेबल आहे या न आहे। इहे कुझु शयूं, उन में हिकिड़ी अहम तरीन जेका शइ डिस्कस कई से त स्पीसीस तव्हां लाइ जा कहिड़ा ॿ कम आहिनि। हिकिड़ो कमु हुनजो आहे डेटा मैनेजमेंट जो, ऐं ॿियो कमु आहे डेटा एनालिसिस जो। डेटा मैनेजमेंट में जेको असां अहम कमु सिखियोसीं उहो सिखियोसीं त हीअ को वेरिएबल VAR लिखियलु आहे। इहो VAR जो मक़सदु आहे त वेरिएबल, त असां वेरिएबल कीअं क्रिएट कयूं, इहो तमामु घणो इम्पोर्टेंट आहे त वेरिएबल क्रिएट कयूं। जॾहिं वेरिएबल क्रिएट थी वियो त असां बक़ाया कमु आसानी उन वेरिएबल में डेटा बि इंसर्ट करे असां उन वेरिएबल या वेरिएबल्स ते असां उहो कमु करे सघूं था। त सभ खां बुनियादी कमु स्पीसीस में इहो आहे त असां वेरिएबल ठाहिणु सिखूं। इन हवाले खां असां ॾिसंदासीं त तव्हां जॾहिं इंस्टॉल करे छॾियो पंहिंजो सॉफ्टवेयर तव्हां पंहिंजे सिस्टम में, त यकीनी तौर ते तव्हांखे हिकिड़ो आइकन मिलंदो तव्हांजे डेस्कटॉप ते। उन आइकन ते जेके तव्हां डबल क्लिक कंदव त उहो खुली थो, त जॾहिं खुली थो तव्हांखे हीअ अहिड़े क़िस्म जी विंडो तव्हांखे मिली वेंदी। जॾहिं अहिड़ी क़िस्म जी तव्हांखे विंडो मिली वई त उन में सभ खां पहिरियों असां इहा कोशिशि कंदा आहियूं त ॾिसूं त असांजो जेको सॉफ्टवेयर जेको असां इंस्टॉल कयो आहे उन सॉफ्टवेयर में जेको प्रोसेसर आहे उहो अवेलेबल आहे या न आहे। त हाणे थैंक्स टू गॉड द प्रोसेसर हिन में दस्तियाबु आहे, जंहिंमें IBM स्टैटिक प्रोसेसर इज़ रेडी। पर जेकॾहिं कंहिं सबब ते कॾहिं मिसाल के तव्हांजो ट्रायल वर्जन पूरो थो थी वञे, या तव्हां कंहिं फेक ID तव्हां अहिड़ो को सॉफ्टवेयर डाउनलोड कयो आहे जंहिंमें तव्हां को क्रैक कोन ॾिनो आहे, त उन खां पोइ बि हिन में इशू इहो थींदो आहे त तव्हांजो डाउनलोड त थी वेंदो, इंस्टॉल बि थी वेंदो सॉफ्टवेयर, पर हिते इहो मैसेज ईंदो त IBM स्टैटिस्टिक प्रोसेसर इज़ नॉट रेडी, या ईअं ईंदो त IBM स्टैटिस्टिक प्रोसेस इज़ नॉट अवेलेबल। लेकिन अहिड़ी क़िस्म मैसेज अचे त पोइ छा थींदो त तव्हां उन में कंहिं क़िस्म जी का डेटा एनालाइज़ कोन था करे सघो। लाज़मी आहे पहिरीं इहो चेक करणु। लेकिन इहो चेक थी थो वञे त पोइ अॻिलो जेको असांजो स्टेप आहे त उहो स्टेप आहे त असां हिन ॿिनि शयुनि खे ॾिसूं, सम्झो त इहे ॿ शयूं आहिनि ई। हिकिड़ी आहे डेटा व्यू, जंहिंमें असां पंहिंजे डेटा खे ॾिसंदा आहियूं। हाणे मिसाल जे तौर ते असां ॾिसंदासीं हिते त ही वेरिएबल सां जेको कयोसीं, ही उन जा जेके ही कॉलम आहिनि, ही कॉलम, ही लाइनियूं आहिनि। हर हिकु कॉलम में असां हर हिकु वेरिएबल जे हवाले खां असां उन में डेटा इंसर्ट कंदा आहियूं। हाणे जॾहिं असांखे डेटा ॾिसणी आहे त असां वेरिएबल डेटा व्यू ते वेंदासीं, ऐं जेकॾहिं असांखे वेरिएबल खे ॾिसणो आहे त पोइ असां वेरिएबल ते वेंदासीं। ॿिन्ही मां जेका बि शइ असांखे करणी आहे त तव्हां उहा शइ करे ऐं पोइ तव्हां उनखे ॾिसी सघो था। त हाणे हिन में असां त सभ खां पहिरियों असांजो कमु कहिड़ो आहे त असां डेटा खे व्यू करण खां पहिरियों असां वेरिएबल व्यू कयूं त वेरिएबल असांखे कहिड़ा आहिनि। हाणे असांखे सभ खां पहिरियों वेरिएबल ठाहिणो पवंदो त असांजा वेरिएबल कहिड़ा आहिनि। हाणे इन वेरिएबल ठाहिण जे लाइ यकीनी तौर ते तव्हां वटि जेको आहे क्वेश्चनर हूंदो, ज़ाहिर क्वेश्चन जे ज़रिए सां ई असां जेको आहे उहो वेरिएबल ठाहींदा आहियूं। हाणे मूं बि हिकिड़ो क्वेश्चनर तव्हांजे साम्हूं रखियो आहे, जेको मुंहिंजो हिकिड़ो रिसर्च पेपर आहे, उनजो ही क्वेश्चनर आहे जंहिं ज़रिए सां मूं डेटा कलेक्ट कई हुई। हाणे हिन जेको रिसर्च क्वेश्चनर आहे, इन का जेको टॉपिक आहे उहो आहे इन्वेस्टिगेटिव स्टडी ऑन फैक्टर्स इन्फ्लुएंसिंग डाइनिंग आउट कैजुअल रेस्टोरेंट अमंग द यंग कस्टमर इन साउथ। हाणे हीअ जो टॉपिक थी वियो, हाणे इन टॉपिक में ॾिसंदो मुख़्तलिफ़ कंस्ट्रक्ट तव्हांखे नज़र ईंदा। हिन में तव्हांखे मुख़्तलिफ़ कंस्ट्रक्ट नज़र ईंदा। इन में हिकिड़ो कंस्ट्रक्ट जेको आहे, ऐं आख़िर में तव्हांखे जेको आहे जनरल इंफॉर्मेशन रिस्पोंडेंट जी मिलंदी। हाणे हिन में जेके कंस्ट्रक्ट आहिनि, क्वालिटी ऑफ फिजिकल एनवायरनमेंट, फूड क्वालिटी, सर्विस क्वालिटी, इहे
कंस्ट्रक्ट आहिनि, कस्टमर सेटिस्फिकेशन आहे, कस्टमर रिसीव वैल्यू आहे रेस्टोरेंट में, इहे सभु कंस्ट्रक्ट आहिनि। हर कंस्ट्रक्ट में तव्हांखे मुख़्तलिफ़ आइटम मिलंदा। त जॾहिं तव्हां स्पीसीस ते कमु कंदो सभ खां पहिरियों तव्हांखे वेरिएबल ठाहिणो पवंदो। हाणे वेरिएबल ठाहिण जे लाइ असांखे छा करणु ॾिसूं त असांजे कंस्ट्रक्ट क्वेश्चनर में कंस्ट्रक्ट कहिड़ो आहे, त असां उन कंस्ट्रक्ट में जेको आहे हाणे उन कंस्ट्रक्ट में घणा सुवाल आहिनि, मिसाल हिते हिकु ॿ टे चारि सुवाल आहिनि, त असां जेको पहिरियों जेको वेरिएबल, हाणे इन कंस्ट्रक्ट जा 4 वेरिएबल ठहंदा, छो जो हिन में असांजा 4 सुवाल आहिनि। हाणे सभ खां पहिरियों असां छा कंदासीं त कंस्ट्रक्ट ठाहिण जे लाइ असांखे पहिरियों कोड ठाहिणो पवंदो, कोड जनरेट करणो पवंदो। हाणे कोड कहिड़ो आहे त तव्हां ॾिसो त तव्हांजे हिन जेको तव्हांजो कंस्ट्रक्ट आहे उनजो पूरो नालो छा आहे। पूरो नालो आहे क्वालिटी ऑफ फिज़िकल एनवायरनमेंट। हाणे ज़ाहिर आहे एसपीसीसी हिकु लिमिटेशन आहे त उन में जेको तव्हांजो कंस्ट्रक्ट जेको तव्हां हिकु लिमिटेशन आहे त नेम हिते हिन में तव्हां 8 कैरेक्टर्स खां वधीक त तव्हां नथा लिखी सघो। जेके तव्हां लिखंदव त पोइ उहो जेको आहे उहो ग़लति थींदो। इन करे असां छा कंदासीं जो इन हवाले खां असां ॾिसंदा बजाए ही काफ़ी इन में लेटर्स आहिनि, इनखे छॾे करे असां हिनजो हिकिड़ो मुख़फ़िफ़ ठाहींदासीं। हाणे जीअं असांजो ही थी वियो QP, हिकिड़ो मुख़फ़िफ़ थी वियो, तव्हां हिनखे कॉपी कयो ऐं हिन मां तव्हां निकिरी करे तव्हां पोइ अची वञो। हाणे असां पहिरियों हिनखे असां वेरिएबल ठाहिण लाइ पहिरियों हुनखे नालो ॾींदासीं। हाणे जॾहिं असां हुनखे नालो ॾींदासीं त क्वालिटी ऑफ फिज़िकल एनवायरनमेंट अची वियो असांजो नालो। हाणे इहो जेको आहे पहिरियों सुवाल त असां हिनखे लॉजिकली असां हिनखे नंबर 1 ॾेई छॾियो। जॾहिं असां नंबर 1 ॾिनोसीं ऐं जॾहिं तव्हां हिन खां हिते ॿाहिरि क्लिक कंदव त तव्हां ॾिसंदव त बक़ाया कॉलम ऑटोमेटिकली जेके उहे भरिजी वेंदा। हाणे उन में असांजो जेको ॿियो कॉलम आहे उहो आहे टाइप। त माना इन जी टाइप जो मक़सदु कहिड़े क़िस्म जो की तव्हांजो वेरिएबल आहे। हाणे उमिमी तौर ते असांजे सोशल साइंस में जेको असां कमु कंदा आहियूं, उमिमी तौर ते असां डेटा वठंदा आहियूं, उहा लिकड स्केल ते डेटा हूंदी आहे। इन जो मक़सदु इहो आहे त उन में का डेटा उहो नंबर्स में हूंदी आहे। उहो कीअं तव्हां ॾिसो, हाणे मूं वटि जेको ई साॻियो फाइल खुलियो पियो आहे, त साॻियो फाइल मूं वटि खुलियो पियो आहे। इन में तव्हां ॾिसंदव तव्हांखे डेटा जेका उहो नंबर जी सीरीज़ में मिलंदी तव्हांखे साॻी। हाणे ॾिसो ही सभु नंबर्स आहिनि, QPE1। मां सॼो तव्हांखे सेखारण जे लाइ मां उहो हिकु न्यू विंडो खोलियो त जीअं तव्हां सम्झी सघो त हाणे इन सभिनी बि जॾहिं तव्हां क्विस्टिक जे डेटा वठंदा लिकड स्केल ते, त जेके रिस्पोंडेंट हूंदा आहिनि, जॉब ईंदड़ जेके आहिनि, जेके तव्हांजे सैंपल साइज़ में, उहे कंहिं हिकिड़े कॉलम खे टिक कंदा आहिनि। यानी लिकड स्केल जेकॾहिं 1 to 5 आहे त ज़ाहिर आहे उन मां 1 2 3 4 5 को हिकिड़ो ज़रूरु टिक कंदा। हाणे उहा डेटा जेके तव्हां अहिड़े क़िस्म जी डेटा जी हिते ही सॼी डेटा आहे, त अहिड़े क़िस्म जी डेटा खे जेका तव्हांजी आहे त असां इन डेटा खे असां चवंदा आहियूं त इहा डेटा न्यूमरिक डेटा आहे, जंहिंमें सिर्फ़ु नंबर्स आहिनि। ऐं इन हवाले खां हिते ॾिसंदासीं त तव्हांखे हिन में तव्हांखे वरी जेको आहे सो विड्थ मिलंदी, त इन कॉलम जी विड्थ केतिरी हुजे ऐं इन कॉलम में डेसिमल किथे। हाणे हीअ विड्थ अची वई, हीअ डेसिमल अची विया। अच्छा, उन खां पोइ जॾहिं असां कॾहिं असांजी डेटा में कॉमा बि थी सघे थो, डॉट बि थी सघे थो, कोई साइंटिफिक निशानी थी सघे थी, नोटेशन कॾहिं डेट बि सम्झी सघूं था, डॉलर साइन बि। त उन त देखियो बि तव्हां जहिड़े क़िस्म जी डेटा उनखे तव्हां क्लिक कंदव त अहिड़े क़िस्म जो तव्हां वटि मार्जिन ठही ईंदो ऐं उहा डेटा तव्हां उन में विझी सघो था। ऐं तंहिंखां पोइ स्ट्रिंग जेको आहिनि उहो वरी हिकिड़ो कॉम्बिनेशन आहे अल्फा ऐं न्यूमरिक जो। कॾहिं कॾहिं असांजी डेटा उहा जेका विझंदा आहियूं, इंसर्ट कंदा आहियूं डेटा, ही जेको असां ही जेको कोड आहे, ही वेरिएबल जो नालो आहे, ही डेटा न आहे। डेटा विझण लाइ असां डेटा व्यू में वेंदासीं, त उन में असां कॾहिं कॾहिं डेटा असांजी अल्फा न्यूमरिक हूंदी आहे, यानी उन में अल्फाबेट बि हूंदी आहे ऐं उन में को नंबर बि हूंदो आहे। अहिड़े क़िस्म जी डेटा जेके तव्हां वटि आहे त तव्हां हिनखे क्लिक कंदो, पर 90% असांजी जेका रिसर्च आहे उन में नंबर ई शो थी आहे। इन करे असां हिन क्लिक करे ओके कंदो त तव्हांजो इहो थी वेंदो। उन खां पोइ आहे विड्थ आहे, त तव्हांजे कॉलम जी विड्थ केतिरी हुजे, तव्हां जेतिरी बि हिनखे विड्थ पंहिंजी ज़रूरत मुताबिक़ वधाए सघो था। अच्छा, उन खां पोइ आहे डेसिमल। हाणे डेसिमल खे तव्हां कोशिशि करे 0 थी छॾींदासीं। उनजो सबबु इहो आहे जेका असांजी डेटा जेको असांजो कमु आहे, उहो जेका डेटा मिले त असांखे उहा नंबर एब्सोल्यूट नंबर मिले, हिकिड़ो मुकमल नंबर मिले थो। उन जेका ॾहाई कोन्हे, ॾहाई मक़सदु आहे त 1.1 ॾहाई 3 4 अहिड़ी क़िस्म जी का डेटा असांजी
मुकम्मल नंबर होंदा 1 2 3 4 5 ये नंबर होंदा हाणे उन नंबर में खामखा गैर ज़रूरी तौर ते डेसिमल ईंदव त डेटा अञा वधी वेंदी ऐं शायदि का शइ तव्हां भुलिजी वञो या कोई इन करे बहितर इहो आहे जेतिरो बि क्लीन तव्हांजो जेको आहे डेटा जो इंटरफेस हुजे उहो वधीक बहितर उन क्लीन थियल आहे बहितर इहो आहे तव्हां डेसिमल खे ज़ीरो करे छॾियो त वधीक बहितर आहे अच्छा उन खां पोइ अची वियो लेबल लेबल तमामु इम्पोर्टेंट आहे ॾियणु अक्सर दोस्त न ॾींदा आहिनि पर मां पंहिंजे हर क्वेश्चन में जेको आहे लेबल ज़रूरु ॾींदो आहियां हाणे लेबल छा मक़सदु लेबल हिनखे डिफाइन कंदो आहे असल में QPE मूंखे त ख़बर आहे त भाई QPE छा आहे पर लेकिन ॿियो को नओं माण्हू ॾिसंदो त हो चवंदो यार QPE अलाए छा आहे त हाणे हेॾो QPE खे अंडरस्टैंड करण लाइ सम्झण जे लाइ जेकॾहिं तव्हां हिते कुझु शइ मालूमात ॾेई छॾी त उहो सम्झंदो त यार QPE जो मक़सदु हीअ आहे हाणे इहा डेटा QPE जी डेटा कीअं ॾिजे त अचो पंहिंजो क्वेश्चनर खोलियो हाणे इन में जेको असांजी QPE उहो हीअ आहे पहिरियों QPE 1 जेको आहे असांजो उहो आहे त हाणे तव्हां छा कयो हिते तव्हां कॉपी करे हिते पेस्ट कंदव त हीअ अची वेंदो हाणे QPE जो मक़सदु छा थियो त रेस्टोरेंट हैड अट्रैक्टिव इंटीरियर डिज़ाइन एंड डेकोरेशन इहो मक़सदु इहो थी वियो हा अच्छा उन खां पोइ अची वियासीं असांजो वैल्यू वैल्यू ॾियण बि तमामु घणा ज़रूरी आहे तमामु घणो ज़रूरी आहे हाणे वैल्यू में असां छा कंदा आहियूं तव्हां ॾिसंदव अक्सर जेको मां अॻु में तव्हांखे विंडो ॾेखारी उन में 1 2 3 ई नंबर ॾिनल हो ई नंबर कीअं ईंदा आहिनि ऐं इन नंबर जे पोइ हिकिड़ी कोड हूंदो आहे हाणे उहो कोड कहिड़ो आहे मिसाल जे तौर ते तव्हां ॾिसंदव त मुंहिंजो फिल थियल आहे जेको हिन में फिल थियल आहे उहो तव्हां खोले ॾिसो मिसाल जे तौर ते ही आहे फिल थियल आहे हाणे हिन में 4 नंबर आहे 3 नंबर आहे 2 नंबर आहे इन मक़सदु छा आहे इन पोयां कहिड़ी लॉजिक आहे असल में त उन लॉजिक खे असां क्लिक कंदा हिनखे ही बटन आहे अल्फा न्यूमरिक जो यानी वैल्यू लेबल हाणे ही जेके वैल्यूज़ आहिनि इन पोयां लेबल कहिड़ी आहे इनखे असां क्लिक कंदासीं त असांजे साम्हूं अची वेंदो त हाणे हिन जो मक़सदु इहो आहे एग्री मिसाल इन किताब वठो हाणे किताब वरी ॿीहर प्रेस कंदो त 4 आहे 4 जो मक़सदु छा आहे एग्री ठीकु आहे अच्छा न्यूट्रल में छा आहे 3 जो मक़सदु छा आहे असांजो यानी न्यूट्रल ऐं उन खां पोइ तव्हांजो स्ट्रॉन्गली एग्री इन जो मक़सदु छा नंबर 5 इज स्ट्रॉन्गली एग्री ऐं नंबर 1 वरी नो स्ट्रॉन्गली डिसएग्री त हाणे इन पोइ जेके ही कोडिंग तव्हांखे नज़र अचे थी इहा कोडिंग अचे कान थी इन कोडिंग खे असांखे सम्झणो आहे इहा कोडिंग किथे ॾियणी आहे इन हवाले खां अॼु असां पंहिंजे हुन में अची वियासीं त हाणे असांखे इहा पंहिंजी कोडिंग जेका उहा डेवलप करणी आहे हाणे इहा कोडिंग असां पंहिंजी कीअं डेवलप कंदासीं त इन हवाले खां अचूं हिनखे क्लिक कंदासीं हिते असांजो कुझु वैल्यू हाणे वैल्यू जेके तव्हां नंबर वेठा इहे नंबर असांजा वैल्यू आहिनि हाणे मिसाल नंबर 1 जेको आहे उहो असांजो छा आहे हाणे इन पोइ लेबल कहिड़ी आहे इन पोइ लेबल आहे स्ट्रॉन्गली एग्री मिसाल नंबर 1 मीन्स स्ट्रॉन्गली एग्री हिनखे तव्हां एड कंदव त हीउ हेठि अची वेंदो हाणे उन खां पोइ वरी वैल्यू ॿियो ॾियणो आहे 2 में जॾहिं ईंदासीं त पोइ छा थींदो असांखे इनखे लेबल ॾियणी आहे एग्री स्ट्रॉन्ग एग्री खां पोइ लॉजिकली एग्री अची वञे उन खां पोइ 3 खां पोइ वरी असां ईंदासीं हेठि त इन में असांजो छा थींदो त न्यूट्रल भाई न्यूट्रल जो मक़सदु आहे त एग्री बि न आहियां ऐं डिसएग्री बि न आहियां इन खां पोइ नंबर 4 में वरी असां ईंदासीं त नंबर 4 में वरी असां छा कंदासीं हिन में डिसएग्री अची वियो इनखे तव्हां एड कयो नंबर 5 में तव्हांजो वरी अची वेंदो स्ट्रॉन्गली डिसएग्री इनखे तव्हां एड कंदव त तव्हांजी हाणे कोडिंग उहा पूरी थी वई हाणे तव्हां वैल्यू बि पूरा थी विया तव्हांजे लेवल हाणे मिसाल जे करे हिते असांजा 5 पॉइंट लिकर्ड स्केल आहे पर जेके 3 पॉइंट लिकर्ड स्केल हूंदो त पहिरियों एग्री थींदो ॿियो न्यूट्रल थींदो ऐं टियों डिसएग्री थींदो पर जेके 7 पॉइंट लिकर्ड स्केल आहे त उन मुताबिक़ तव्हांखे 7 ॼणा पवंदा 9 पॉइंट लिकर्ड स्केल आहे त उन मुताबिक़ तव्हांखे 9 ॼणा पवंदा हाणे हिते असांजो 5 पॉइंट लिकर्ड स्केल आहे त असां 5 ते क्लिक कंदासीं त हीअ असांजी कोडिंग हिते अची वेंदी सॼी तंहिंखां पोइ अॻिलो कॉलम आहे मिसिंग अक्सर तौर ते असां जेकी क्वेश्चनर भराईंदा आहियूं त कुझु अहिड़ा सुवाल हूंदा आहिनि जंहिंजा जेके रेस्पोंडेंट जवाबु न ॾेई सघंदा आहिनि कुझु अहिड़ी का प्राइवेसी हूंदी आहे अहिड़े क़िस्म जा सुवाल जी या कॾहिं कॾहिं सुवाल अहिड़ो हूंदो आहे उहो क्लियर न हूंदो आहे यानी असां कॾहिं कॾहिं पंहिंजी क्वेश्चनर में हिकिड़ी टेक्निकल जॉर्गन लिखंदा आहियूं ॾाढा ॾुखिया लफ़्ज़ सिखंदा लिखंदा आहियूं त जंहिंजो मक़सदु सम्झ में न ईंदो आहे त हू चवंदा आहिनि मां छा लिखां त बहितर आहे इनखे ख़ाली छॾे ॾियां त इन करे दोस्तनि खे गुज़ारिश इहा बि आहे त क्वेश्चन
जो डिज़ाइन करण वक़्तु उन में टेक्निकल जॉर्गन घटि खां घटि जेके अहिड़ो क़िस्म जो टेक्निकल लफ़्ज़ लिखनि था त बराए महिरबानी ब्रैकेट में उनजी एक्सप्लेनेशन या वज़ाहत ज़रूरु कंदव त ॾाढो बहितरु थी वेंदो। जेकॾहिं तव्हांजे वटि को मिसिंग वैल्यू न आहे त तव्हां हिनखे क्लिक करे छॾियो, ॻाल्हि ई ख़तमु। लेकिन को मिसिंग वैल्यू आहे बि त पोइ तव्हां हिनखे ॾींदव त हीउ फलाणो जेको आहे उहो मिसिंग वैल्यू आहे। त छा कंदो स्पीसीस उन में खे तव्हां डेटा इंसर्ट त करे ॾींदो, पर स्पीसीस उनखे एज़ अ मिसिंग वैल्यू ट्रीट कंदो। जेका सीरीज़ आहे तव्हां सीरीज़ हिते न क्लिक कंदो त हीउ एक्टिव थी वेंदो फ्रॉम 7 टू 10 जेके बि नंबर उहो मिसिंग आहिनि। इन सीरीज़ में 7 खां 10 थिया, इन विच में जेके बि ईंदा नंबर उहे सभु मिसिंग में अची वेंदा। पर असां वटि को बि मिसिंग वेरिएबल न आहे, जेकॾहिं तव्हां हिनखे क्लिक करे छॾींदव। ही कॉलम जी जेको आहे उहो विड्थ आहे, तव्हां अॻिते पोइते केतिरी बि करे सघो था। ही आहे अलाइनमेंट, त तव्हां लेफ्ट राइट एंड सेंटर। मुंहिंजी कोशिशि आहे त मां पंहिंजे जेके बि वैल्यूज़ उनखे सेंटर अलाइनमेंट विच ते हुजनि, न खाॿे पासे ऐं न साॼे पासे, विच ते, त उहो ॾाढो सुठो लॻंदो आहे मूंखे। माना जेकॾहिं वधीक तव्हां ते आहे की तव्हांखे लेफ्ट खाॿो ऐं पासो या साॼे पासे में सभु सुठो लॻे तव्हां उहो सिलेक्ट कयो। मां हमेशह सेंटर ते कंदो आहियां। ही आहिनि तव्हांजो स्केल। त हाणे उहो कहिड़ो स्केल आहे, यानी उन जेको पार्टिकुलर आइटम आहे जेको तव्हां उनजो उहो ऑर्डिनल आहे, नॉमिनल आहे या स्केल आहे। इन बारे में तव्हां थोरी जेकॾहिं तव्हांखे मालूमात आहे त तव्हां गूगल करे वठो त तव्हांखे इहा सम्झ में अची वेंदी। स्पीसीस 2020 खां अॻु 20 वर्जन खां अॻु में जेके हिते 4 स्केल हुया, हिते तव्हांखे 3 मिलनि था, 4 हुया। हाणे उन में नॉमिनल ऑर्डिनल त आहिनि ई आहिनि, ऐं 2 स्केल हुया जेके हुन मर्ज करे हिकिड़े स्केल में करे छॾियो। उन खां पोइ जेके हाणे अचनि था स्पीसीस जा वर्जन, उन में तव्हांखे इहे 3 स्केल मिलंदा। तो हाणे जेके तव्हांजो डेटा हर किस्म में स्केल कंदव, ऐं उन खां पोइ तव्हांजो रोल कहिड़ो आहे, तव्हांजो टारगेट आहे, पोइ त छा आहे तव्हांजो, हिन में तव्हां असां डेटा पुट कंदासीं, इनपुट आहे असांजो रोल। तो हाणे इहो सिलेक्ट थी वियो सॼो, त तव्हांजो हिकिड़ो वेरिएबल ठही वियो। हाणे इनखे असां ॾिसां डेटा व्यू ॾिसंदव त पहिरियों वेरिएबल तव्हांजो QPE ठही वियो तव्हांजो। हाणे असांखे ॿियो वेरिएबल ठाहिणो आहे, ॿियो वेरिएबल ठाहिण लाइ वरी असां हिनखे टिनी खे सिलेक्ट कंदासीं। जॾहिं टिनी खे सिलेक्ट कयोसीं त पोइ वरी असां जेको आहे पंहिंजे सॉफ्टवेयर ते अची वेंदासीं जिते असां कमु कयूं पिया। हिन में असां पंहिंजो वरी कमु शुरू कंदासीं। त हाणे असांजो जेको ॿियो जेको आहे ड्रम, उहो आहे QPE 02। बराए महिरबानी जेको तव्हां कोड लिखो था उहो उन कोड कंसिस्टेंटली उहो हर बार उहो साॻियो कोड लिखो वञे। जेतिरा हुनजा आइटम आहिनि उहो बार साॻियो कोड लिखंदो त बहितरु रहंदो, ॻाल्हि बि सम्झ में अची वेंदी। QPE 03 यानी टियों आइटम, QPE 04 यानी चोथों आइटम। असांजे 4 आइटम हुन में, यादि रखो हुन में 4 आइटम हुया, असां इन में 4 ई रखंदासीं। हाणे इन कंट्रोल बी कंदव त इहे 3 स्टेटमेंट आहिनि उहे बि अची वेंदी। ये 3 स्टेटमेंट अची वियूं। हाणे ई QPE जो मक़सदु छा आहे, बैकग्राउंड म्यूज़िक। QPE 3 जो आहे डाइनिंग एरिया क्लीनिंग, उनजी सफ़ाई आहे या न आहे। QPE जेको आहे एम्प्लॉइज़ जेको आहे सो साफ़ु सुथरा आहिनि या न, ई जेको आहे। हाणे उन में असां छा कंदा, इनखे असां वैल्यू ॾींदासीं। हाणे बार लिखण जी ज़रूरत न आहे, ही बार जेको आहे सो साॻी तकलीफ़ करण जी ज़रूरत न आहे काई बि। तव्हां हिनखे राइट क्लिक करे कॉपी करे हिनखे तव्हां टिनी वटि पेस्ट कंदव त इहे 3 शयूं ते अची वेंदियूं। 3 ताईं शो अची वेंदो। हाणे तव्हां हिन में ॾिसंदव तव्हांखे हिकिड़ो फ़र्क़ु महसूसु, हिते 1 आहे, हिते 1.00 आहे। तव्हां इहो 00 छो थो अचे, इन जो सबबु हीअ आहे त हिते तव्हांखे 0 आहे, इन करे हिते को 0 कोन्हे। हिते तव्हांजा 2 आहिनि, हिते डबल 0 आहिनि। पर जेकॾहिं तव्हां हिनखे वधाईंदा वेंदव त ओतिरा ज़ीरोस तव्हांजा हिन में वधंदा वेंदा। ॾिसो केतिरा 0 वधी विया आहिनि। त बहितरु अमल इहो आहे तव्हां हिनखे 0 करे छॾींदव त तव्हां जेको आहे सो तव्हां ॾिसंदव त हिते बि 0 अची वियो। तव्हां हिनखे बि 0 करे छॾियो त इहो तव्हांजी डेटा लाइ वधीक बहितरु आहे। बाक़ी ॿियूं शयूं तव्हां अॻु में असांखे, बाक़ी हिन स्केल खे असांखे करिणो पवंदो कॉपी, ऐं हिनखे टिनी खे पेस्ट कंदव, स्केल अची वियो। ही असांजा वेरिएबल, पहिरें कंस्ट्रक्ट जा वेरिएबल असांजा ठही विया। हाणे वरी असां अचूं ॿिए कंस्ट्रक्ट जा वेरिएबल ठाहियूं। त असां ॿियो कंस्ट्रक्ट कहिड़ो आहे हिन में, हिन सां ॿियो आहे फूड क्वालिटी। हाणे फूड क्वालिटी जा असां घणा आइटम, 5 जेतिरा बि आइटम आहिनि, 6 आइटम आहिनि फूड क्वालिटी। हाणे असां फूड क्वालिटी 6 आइटम आहिनि, 6 ई आइटम असां खणंदासीं। त हाणे इन हवाले खां वरी असांजा वेरिएबल, हाणे असांजो फूड क्वालिटी जो एब्रीविएशन कहिड़ो थी सघे थो, FQ01। ठीकु,
ऐं FQ FQ02 असां कॾहिं कॾहिं ईअं कंदा आहियूं हिन में हिकिड़ो स्पेस ॾेई छॾींदा आहियूं हीअं बि त हाणे स्पेस ॾियूं त पोइ छा थो थिए त असांखे जॾहिं स्पेस ॾिनोसीं त असांखे हिन में ही हिकिड़ो मैसेज मिली वियो त वेरिएबल नेम इज़ इलीगल कैरेक्टर। यादि रखो त स्पेसिस जेके कोडिंग ख़ासि तौर ते हिते तव्हां कंहिं क़िस्म स्पेस नथा ॾेई सघो, उन को करेक्टर लाज़मी आहे। पोइ उन में तव्हां हाइफिन ॾियो, तव्हां उन में जेको आहे सो विच में को न को यानी करेक्टर तव्हां ॾेई सघो था, स्पेस न थींदो। स्पेस ॾींदो त तव्हांखे उहो इलीगल कैरेक्टर तव्हांखे ज़ाहिर कंदो। इन करे तव्हां हिनखे वरी ॿीहर ख़तमु करे तव्हां हिनखे ओके करे छॾींदव त तव्हांजो इहो ख़तमु थी वियो। तव्हां हिनखे ओके कयो, तव्हांजो ख़तमु थींदो। उन खां पोइ वरी तव्हां पंहिंजो FQ02 FQ03 FQ04 FQ05 ऐं FQ06 इहे असांजा 6 आइटम ठही विया। हाणे असां निशानी में पंहिंजो जेको आहे डेटा में जेको असांजा वैल्यू आहिनि उहो पुट कंदासीं असां, ऐं हिन में असांजा वैल्यूज़ जेके ज़ीरो आहिनि उहो तव्हां कंदासीं कॉपी करे, तव्हां हिनखे सभिनी खे करे ऐं हिते पेस्ट कंदो त सभु ऑटोमेटिकली ज़ीरो थी वेंदा। असां हिनखे बि तव्हां कॉपी करे ऐं तव्हां सभिनी खे सेट करे हिते पेस्ट कंदव त इहो सभु साॻियो ई तव्हांजो कमु थी वेंदो। ऐं हिते जेको आहे सेंटर में आहे हिनखे बि तव्हां कॉपी करे ऐं तव्हां सभिनी खे तव्हां हिते पेस्ट कंदव त सभु सेंटर में अची वेंदा। अहिड़े सां स्केल सां बि तव्हांखे अहिड़े तरीक़े सां सलूक करिणो आहे, कॉपी करे ऐं तव्हां हिनखे पेस्ट कंदव त तव्हांजो हाणे तव्हांजा सभु वेरिएबल ठही विया। पोयों असांजो सॼो बैकग्राउंड ठही वियो। हाणे तव्हांजे क्वेश्चनियर में जेतिरा बि कंस्ट्रक्ट आहिनि हर कंस्ट्रक्ट जा वेरिएबल तव्हां रखंदा वञो। जंहिं कंस्ट्रक्ट में जेतिरा वेरिएबल आइटम्स आहिनि ओतिरा तव्हांजा वेरिएबल ठहंदा। हाणे उन खां पोइ बाद में जेको मसइलो अचे त उहो अचे इन जी डेटा जो। असां हिन में डेटा कीअं, मिसाल तौर ते मां हिकिड़ी डेटा हितां कॉपी करे रखूं था छो टाइम बचाइण जे लाइ, त असां हिन मां डेटा कॉपी करे FQ सही एतिरो काफ़ी आहे। असां हिन में डेटा कॉपी करे असां हिन में पंहिंजे हिन में विझाईसीं त हाणे असां हिनखे कॉपी करे हिते पेस्ट कईसीं त सॼी डेटा असांजी हिते अची वेंदी। डेटा तव्हांजी अची वई। हाणे तव्हां हिन डेटा खे इंसर्ट कई। हाणे इन तरीक़े सां तव्हांजो वेरिएबल ठही वियो ऐं उन में डेटा बि इंसर्ट थी वई। ॿिए तरीक़े सां तव्हां डेटा ईअं बि सघो था त मिसाल हिनखे असां ख़ाली था कयूं त हिन में तव्हां डेटा कीअं था विझी सघो त हाणे तव्हांजो क्वेश्चन हिकड़े पासे ते पियो हूंदो, उन क्वेश्चन में ॾिसो त FQ6 जेको आइटम आहे उन में हर हिकु क्वेश्चनर में जेको आहे तव्हांजो रिस्पॉन्डेंट कहिड़ो थियो। मिसाल पहिरें क्वेश्चनर में 2 सेट कयो, ॿिए में 3 आहे, कंहिं में 1 आहे, कंहिं में 5 आहे, कंहिं में 4 आहे, कंहिं में कीअं। हाणे कॾहिं कॾहिं असां जॾहिं फिल कंदा आहियूं त कॾहिं कॾहिं असांजो ग़लती में असांजो 6 बि थी वेंदो आहे, 7 बि थी वेंदो आहे। हाणे कॾहिं कॾहिं इहा बि शइ थी वेंदी आहे। त हाणे मिसाल तौर ते हिते असां डेटा इंसर्ट इते सां तव्हां डेटा इंसर्ट करे सघो था। हाणे हिते ही जेके ॿ शयूं आहिनि 6 ऐं 7 इहे आउटलायर्स आहिनि। आउटलायर इन जे करे जेका तव्हांजी रेंज आहे लिकर्ड स्केल जी उहा 1 to 5 आहे, 1 खां 5 ताईं आहे। हाणे इहे 6 ऐं 7 उन रेंज खां ॿाहिरि आहिनि। जहिड़ो रेंज खां ॿाहिरि आहिनि इन जो मक़सदु इहो आहे त हिते को आउटलायर या ग़लती आहे, इहा असांखे आइडेंटिफाई करणी। कॾहिं कॾहिं डेटा जेको आहे सो विझण में फिल करण में असांखां इहो शइ ग़लती थी वेंदी आहे ऐं असांखे ख़बर कोन पवंदी आहे। ऐं पोइ जॾहिं इहा ग़लती आउटलायर हूंदो आहे त रिज़ल्ट अची वेंदा आहिनि त रिज़ल्ट इनवैलिड हूंदा आहिनि छो जो असां डेटा खे क्लीन न कयो। अहिड़े क़िस्म जा आउटलायर अची वेंदा आहिनि पोइ जिन खे डेटा में इशूज़ ईंदा आहिनि। इन हवाले खां असां ॾिसूं था त इन मसइले खे कीअं हल कजे त तव्हां हिनखे क्लिक कंदो बटण खे तव्हांखे ख़बर पइजी जेके जिते जिते को बि इशू न आहे उहे सभु शायदि इन सभिनी खां हिकिड़ी कोडिंग थियल आहे तव्हांजी, त उहा जेका कोडिंग आहे उहो कोड ताईं साम्हूं अची वेंदा। हिन ॿिन्ही जे पोयां का बि कोडिंग कोन्हे। इन जो मक़सदु आहे इहे 2 आउटलायर आहिनि। इन ॿिन्ही आउटलायर खे ख़तमु करण लाइ तव्हां छा कंदव, इनखे क्लिक करे को बि हिकिड़ो जेको तव्हांजी चॉइस तव्हांजी चूज़ कंदव त इन जेका इहा उहा ख़तमु थी वेंदी। हाणे तव्हां को बि हिन में इशू कोन्हे। इहो हिकिड़ो बेस्ट टूल आहे आउटलायर खे डिटेक्ट करण जो, उनखे रेक्टिफाई करण जो। हाणे जेकी आउटलायर तव्हांखे मिले थो आउटलायर खे ख़तमु करे उन में तव्हां कहिड़ी शइ लिखणु घुरिजे त सुठी शइ इहा हूंदी आहे तव्हां हमेशह हिन में कोशिशि करे तव्हां लिखो जेको आहे पंहिंजो एवरेज। जेकॾहिं 5 पॉइंट लिकर्ड स्केल जी एवरेज हमेशह 3 थींदी आहे त 3 लिखंदो त उहो बहितर थी वेंदो।
एजे सां तव्हां डेटा बि फिल करे सघो था, डेटा खे ऐं उन खां पोइ उन में का बि टेस्ट टेक्नीक तव्हां रन करे सघो था। हीअ मुख़्तलिफ़ टेक्नीक्स आहिनि जंहिंमें तव्हां इहे रन करे सघो था। ईंदड़ कुझु लेक्चरनि में इंशाल्लाह हिन सभिनी शयुनि खे असां डिस्कस कंदासीं। पर हिते हिन में असां इहो सिखियोसीं त असां पंहिंजे इन जेको आहे सो प्रैक्टिकली असां वेरिएबल कीअं ठाहियूं ऐं उन में असां जेके मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि वेरिएबल जा उनखे उन ऑप्शन खे ही ऑप्शन्स आहिनि जेके बि तव्हांजा इन्हनि ऑप्शन्स खे असां जेके बि तव्हांजे ऑप्शन तव्हांजे साम्हूं आहिनि इन सभिनी ऑप्शन्स खे असां कीअं सम्झूं उन में कहिड़ियूं कहिड़ियूं इहो बि असां जेको आहे उहो गॾो गॾु सिखी वरितोसीं ऐं उन खां पोइ असां इन में पंहिंजी डेटा खे पंहिंजो कीअं जेको आहे सो इंसर्ट कयूं इहो बि असां अॼु हिन लेक्चर में सिखी वरितोसीं। ऐं उमेदु कयां थो त मुंहिंजी हीअ कोशिशि नंढी कोशिशि जेका अवां सिंधी दोस्तनि खे सुठी लॻंदी ऐं तव्हां हिन नंढी कोशिशि हिन लेक्चर मां काफ़ी कुझु पायो हूंदो। वधीक इनशाला हिकु नेक्स्ट वीडियो में ज़रूरु अवां सां मुलाक़ात थींदी। वरी बि तरीक़ेकार उहो ई रहंदो त पहिरियां उन जेका अॻिली जेको टेक्नीक हूंदी उन जो पहिरियों थियोटिकल उहो बि तव्हांखे साम्हूं ॾिबो ऐं उनजी गॾो गॾु ॿी विंडो में वरी ॿी वीडियो में वरी तव्हांखे उन प्रैक्टिकली उनखे कीअं कजे वरी इनशाला उहो बि सम्झंदासीं। तव्हांजी वॾी तमामु वॾी महिरबानी टाइम ॾियण जी। जेको आहे सो ख़ुदा हाफ़िज़।